आगाह कयां कि नौशर फिरोज़ मान डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज महबूब अली जवाहरी इस्तीफ़ा ॾेई छॾियो आहे। अहम ख़बर आहे सेशन जज ज़ाती मसरूफ़ियतुनि सबबि इस्तीफ़ा ॾिनी आहे। आगाह कई पिया नौशर फिरोज़ मान डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज महबूब अली जवाहरी इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। सेशन जज ज़ाती मसरूफ़ियतुनि सबबि इस्तीफ़ा ॾिनी आहे। आगाह कई पिया सेशन जज पंहिंजी इस्तीफ़ा सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ॾांहुं माणे छॾी आहे। तफ़सील वठंदासीं नौशर फिरोज़ मां ज़ाहिद क़ाइम खानी खां। ज़ाहिद आगाह कजो। जी बिल्कुल, नौशर फिरोज़ जो डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज महबूब अली जवाहरी जेको आहे पंहिंजी इस्तीफ़ा सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ते माणे छॾी आहे ऐं हुन इस्तीफ़ा में जणायो आहे त ज़ाती मसरूफ़ियात जे करे वधीक वक़्तु डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी ज़िम्मेवारी संभाले नथो सघे। मूंखे ॿुधायो त महबूब अली जी रिटायरमेंट में अञा 5 साल बाक़ी हुया, पर अॼु हुन ओचितो जेको आहे पंहिंजी इस्तीफ़ा सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे मोकिले छॾिया। मूंखे ॿुधाए थो न महबूब अली जेको आहे नौशर फिरोज़ ज़िले में पोस्टिंग जो दौरान केतिरनि अहम मामलनि जो न सिर्फ़ु सोमोटो वरितो बल्कि ग़रीब मिसकिन हारी पोरे तरह खे इंसाफ़ ॾियारण लाइ बि उन पंहिंजो हिकु अहम किरदारु अदा कयो ऐं जंहिंजे करे ज़िले नौशर फिरोज़ जे केतिरनि अहम मज़लूम माण्हुनि जा जेके मसइला उहे हल थिया आहिनि। ऐं अॼु जेको असां इस्तीफ़ा ओचितो इस्तीफ़ा वारी सूरत हाल जेको आहे नौशर फिरोज़ जे वकील बिरादरी ऐं शहरनि में जेको आहे अफ़सोस वारी खे थिए थी। ठीकु आहे ज़ाहिद, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।